की बढ़ती हुई महंगाई के खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी तालका सेवन शरीफ की काल पर इस वक्त जो है सेवन की शहरियों ने बड़ी तादाद में रैली निकालकर एहतजाजी मुजाहरा किया है। इसी हवाले से यहाँ पर मौजूद इन मुजाहरीन से भी बातचीत करते हैं कि उनका महंगाई के हवाले से क्या कहना है। महंगाई के खिलाफ जो जिन बोतल का बैन लिखियो है, मानू गरीब बेचारा परेशान लगा पे उन दोस्तन जो शुक्रगुजार आहियां पीटीआई दोस्तन जो, शहरी जे दोस्तन जो, दुकानदारन जो, शहीद बुढ़िया दोस्तन जो, साहबी दोस्तन जो जेके असांजे सदन जे हिते पहुता आहिनि। सुप्रीम कोर्ट के गुजारिश कयां थो त महिरबानी करे सोमोनो नोटिस वठे जेके तेल जो जो बम किरायो पे वने, गैस जो जो बम किरायो पे वने, जो अटे जो हथरादू से मथा बम किरायो पे वने, इन जो नोटिस वठे महंगाई खत्म करे। असा फकत सुप्रीम कोर्ट का या अपील कदासी जेकी हुकूमत है इन जो इन एहतजाज जो जेके सॼी सिंध में एहतजाज थियन पिया जेके तव्हांखे मुल्क के बचाइणो आहे, मुल्क जी मईशत के बचाइणो आहे त हिन हुकूमत जे खिलाफ़ थींदड़ एहतजाज जो सोयो मोटो नोटिस वठी हिन हुकूमत के डिज़ॉल्व करे कुछ अर्से लाइ ऊपरी गवर्नमेंट कायम करे सके तॾहिं मुल्क जी मईशत सुधरी सघे थी। एॾी त महांगाई थी वई आहे, 250 रुपया पेट्रोल, 260 रुपया बसर जो किलो ऐं 160 रुपया अटे जो किलो, जॾहिं त पंजाब में 65 रुपया किलो आहे। जॾहिं पंजाब गवर्नमेंट पीडीएम जी हुकूमत आहे, सिंध में भी पीडीएम जो मुराद शाह ज़रदारी जो टोलो वेठो आहे। इन्हनि एॾी त करप्शन कई आहे, 15 साल दौर अरबे खरबे रुपया इन्हनि खाधा आहिनि। बोर्ड में इन्हनि सॼी सिंध खे ॿोड़ायो।